सगियूं में PPMNA डॉक्टर महरीन भुट्टो जो ॿोॾि मुतासिर ऐं बरसात मुतासिरनि वटि पहुची मासूम ॿारनि में कपड़ा खीर जा दॿा बिस्किट तक़सीम कया ऐं PP अॻवान सरदार शाहनवाज़ खान कल्होड़ो तरफ़ां लॻल ॿोॾि मुतासिरनि जी कैंप ते पहुची सरदार शाहनवाज़ खान कल्होड़ो ऐं UC अब्दुल करीम खल जे चेयरमैन अली गुल अब्बासी जी कयल अवामी ख़िदमतुनि खे साराहियो ऐं सरदार शाहनवाज़ खान कल्होड़ो तरफ़ां लॻायल कैंप ते MNA डॉक्टर महरीन भुट्टो पारां 100 माण्हुनि लाइ राशन तरपाल खीर जा कार्टन ॾिना ऐं PP UC सगियूं जे जनरल सेक्रेटरी मियां असदुल्ला चना खे बरसात मुतासिरनि लाइ 100 माण्हुनि लाइ राशन ॾिनो। इन मौक़े ते PPMNA डॉक्टर महरीन भुट्टो PP UC सगियूं जे जनरल सेक्रेटरी मियां असदुल्ला चना चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन जी हिदायतुनि ते बरसात मुतासिरनि ऐं ॿोॾि मुतासिरनि जी बहाली लाइ तकड़ा क़दम खयां पिया वञनि। हुननि वधीक चयो त असांजी कोशिश आहे त बरसात मुतासिरनि ऐं ॿोॾि मुतासिरनि जी बहाली लाइ हर मुमकिन कोशिश कई वेंदी।